नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ ऐं आसपास जे इलाइक़नि में माकड़ पहुची वञे फसलनि खे खाई तबाह करे छॾियो। आबाद घरनि जा 2 हथ मथे ते अची वञनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। जी हाँ नाज़रीन, जीअं त पीर जे ॻोठ में हिकु भेरो ॿीहर माकड़ जा कटक वॾी तादाद में पहुची हमलो करे ॾिनो आहे, जंहिंमें तूरियूं, करेला, अंब, खजनि जा जेके फसल आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। उन्हनि खे माकड़ खाई नास करे छॾियो आहे। हितां जा आबादकार जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि ऐं उन्हनि अवामी न्यूज़ खे ॻाल्हाईंदे अवामी न्यूज़ खे ॿुधायो त उन्हनि चयो त असां सिंध हुकूमत खां अपील था कयूं त फौरी तौरु रेस्पिरे कराए ॾिनो वञे त जीअं असां ख़तरनाक हिन सूरत हाल मां निकिरी सघूं ऐं वॾे नुक़सान खां असां बची सघूं। हिकु तरफ़ लॉकडाउन वारी सूरत हाल आहे ऐं उन में बि असां सख़्तु मुतासिर थिया आहियूं। ॿिए तरफ़ असांजा जेकर फसल न बचा त असां छा खाईंदासीं ऐं पंहिंजे बचनि खे असीं छा ॾींदासीं। असां सिंध हुकूमत खे हथ जोड़े अर्ज़ु था कयूं त फौरी तौरु रेस्पिरे कराए ॾिनो वञे ऐं जीअं असां किरोड़े लखे रुपयनि जे नुक़सान खां बची सघूं। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।